वासुदेव। भगवाननि जे भक्तनि जी महिमा संतनि जी महिमा कोई नथो चई सघे भाई। वो असां जहिड़नि खे अगरि भक्ति ॾेई था सघनि, सत्संग पंहिंजे दरबार में पंहिंजे भक्तनि जे विच में वेहण जो मौको अगरि प्रभु ॾियनि था, त इहे भगवान जी केॾी वॾी कृपा, इहो भगवान जो असांजे मथां केॾो वॾो अहसान आहे। चओ हरे राम। छा उन्हनि खे ख़बर न आहे असां कीअं आहियूं भाई? भगवान खे असांजो स्वभाव, हलो ॿाहिरों असां दुनिया वारनि जे साम्हूं भले कीअं बि ठहूं, पर अंदरि असां कीअं आहियूं उहो त प्रभु खे ख़बर आहे, सतगुरनि खे ख़बर आहे। पोइ बि उहे असां ते कृपा करे असांखे भक्ति ॾींदा आहिनि, पंहिंजी शरण ॾींदा आहिनि, पंहिंजो नाम ॾींदा आहिनि, कथा कीर्तन ॾींदा आहिनि। चओ हरे राम। जीअं कंहिं दुकानदार वटि कोई ग्राहक ईंदो आहे न, त उहो मालिक सम्झी वेंदो आहे दुकानदार भई कहिड़ो ग्राहक आहे, हा न, वठंदो की न वठंदो सौदो, हा भाई सुठो ग्राहक आहे की न आहे। अरे त ईअं ई अथई, कई बार ईअं थींदो आहे न। चओ हरे राम। पोइ साम्हूं पाण खे ॾेखारणो हूंदुसि त पोइ वरी अगरि ख़बर आहे भई ग्राहक अहिड़ो ई आहे, हे वठंदो कोन, त पोइ पंहिंजे माण्हू खे मोकिले छॾींदो, भई तूं ई ॾेखारिस, ख़बर आहे हे वठंदो ई कोन, हे कुझु कंदो ई न भाई। त जीअं दुकानदार खे ग्राहक जी ख़बर हूंदी आहे भई कहिड़ो ग्राहक आहे, हा हे ॾाढो वधीक माल वठंदो, ॾाढो सुठो माल, ॾाढी सुठी ख़रीदी करे वेंदो, त पोइ हुनखे ओड़ो रुख बि ॾींदो आहे, सम्झी वेंदो आहे हुनजो स्वभाव। चओ हरे राम। त छा भगवान खे असांजो स्वभाव ख़बर न हूंदो? भगवान खे ख़बर न हूंदी भाई हे कहिड़ो ग्राहक आहे? श्री कृष्ण गोविंद। पर पोइ बि भगवान असां ते दया करे भक्ति ॾींदा आहिनि, करुणा कंदा आहिनि, भगवान पंहिंजी शरण ॾींदा आहिनि।